नाज़रीन, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम में वाध अची वई आहे। बी सेक्शन थाणे जे हद मां नौजवान खां थियल फुर जा CCTV फुटेज मेहरान टीवी हासिल करे वरिता आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम में वाध अची वई आहे, जॾहिं त फुरूं, धारा ऐं चोरियूं रोज़ जो महमूल बणिजी वियो आहे। जॾहिं त काल्ह लतीफ़ाबाद 6 नंबर वारो इलाइक़ो जेको बी सेक्शन थाणे जी हद आहे, उन मां नामालूम मोटरसाइकिल सवार ॿिनि जवाबदारनि नौजवान आहे दाऊद आरई, उनखे यरगुमाल बणाए उनखां मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर कई आहे। जॾहिं त उन वाक़े जा जेके CCTV फुटेजिस आहिनि उहे मेहरान टीवी हासिल करे वरिता आहिनि। CCTV फुटेजिस में वाज़े तौर ॾिसी सघे थो त जवाबदार हथियारनि जे ज़ोर ते नौजवान खां फुर करे रहिया आहिनि। जॾहिं त हिन हवाले सां मुतासिर नौजवान सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, हुनजो चवणु आहे त उन फुर वारे वाक़े जो केस दाख़िल कराइणु चाहे थो, पर बी सेक्शन उन वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न कयो आहे। मजमूई तौर ते हैदराबाद शहर में हिकु हफ़्ते अंदरि तक़रीबन फुर, धाड़ा ऐं चोरी जूं तक़रीबन 30 खां वधीक वारदातूं थियूं आहिनि, पर पुलिस तरफ़ां कंहिं क़िस्म जी जेका चोरी आहे उहा वापसि करण लाइ कोशिशूं न कयूं वयूं आहिनि, न ई के जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। जी अब्दुल रसूल, तफ़सील खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।